अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अम्मा बअदु फ़इन्न अहसनल कलामि किताबुल्लाह व अहसनल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इत्तबिऊ मा उन्ज़िल इलैकुम मिर रब्बिकुम वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया क़लीलन मा तज़क्करून। मुख्तसर हम्द व सलात के बाद मोहतरम सामीन, अल्लाह तबारक व तआला इंसानियत की हिदायत के लाई अंबिया इकराम के मबूस फरमायो। अल्लाह तबारक व तआला बाज़ अंबिया के सहीफ़ा मौजज़ात अता कया। बाज़ अंबिया इकराम अल्लाह की तरफ़ खां किताब खणी करे मबूस थियनि था। असांजो आका जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम अंबिया इकराम जे आख़िर में अचनि था। जहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम ऐं मनसब जे एतबार सां तमाम अंबिया इकराम खां अफ़सल, अहिड़े तरीक़े सां पाण जेको किताब खणी करे आया उहो किताब बि तमाम किताबनि जे अंदरि सभ खां आला, सभ खां अफ़सल हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जो क़ौल आहे त अल क़ुरआन अमीनुन अला कुल्लि किताबिन क़ब्लह। क़ुरान करीम अॻियनि तमाम किताबनि जे लाइ अमीन बणिजी करे आयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत खां अॻु में 40 साल जो अरसो एक आम इंसान वांगुरु ज़िंदगी बसर कनि था। अल्लाह तबारक व तआला जेका पाण खे अज़मत अता कई, ताज नबूवत अता कयो, उन जी इब्तिदा क़ुरान करीम सां थिए थी। पाण ग़ार जे अंदरि इबादत करे रहिया आहिनि, लेकिन अञा बि मोहम्मद बिन अब्दुल्लाह जी हैसियत सां आहे। जंहिं ॾींहुं पाण ते इहो हुकुम नाज़िल थिए थो, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़, उन ॾींहं खां पाण ग़ार हिरा जे गहराइयुनि खां 7 आसमाननि जे उफ़क़ खां बुलंद बणिजी वञनि था। पाण ते उहो किताब नाज़िल थियो आहे जंहिंजी तिलावत सां अल्लाह जी रहमत, अल्लाह जी बरकत नाज़िल थिए थी, जंहिंजे तिलावत ते
अल्लाह जा फ़रिश्ता जमे थियनि था। अल्लाह पंहिंजे रसूल खे वली बनायो, दोस्त बनायो, लेकिन ज़िक्र किताब जो कयाई। फरमाई इन्न वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़ल किताब। अल्लाह उन हस्तीअ जो वली आहे, दोस्त आहे, जंहिं ते किताब यानी क़ुरान करीम नाज़िल कयईं। ही हिकु अज़ीम बार हो, ताक़त वारी शइ आहे। अल्लाह जी मख़लूक़ में कंहिं ॿिए जे अंदरि इहा ताक़त न हुई। एतिरे क़दुरु जो क़ुरान करीम में फ़रमाई लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन, जेकॾहिं हिन क़ुरआन खे जबल ते नाज़िल करियूं हा त उनखे उनजे डप जी वजह सां उहो ज़रा ज़रा बणिजी वञे। इहो पाक किताब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दिल मुबारक ते नाज़िल थिए थो। अल्लाह फरमाए थो नज़्ज़लहु अला क़ल्बिक, जिब्राइल अमीन इन किताब खे तव्हांजे दिल ते नाज़िल कयो। क़ुरान करीम जे नाज़िल थियण सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला पाण खे ॿी ज़िमेदारी इहा ॾिनी। फरमाई व अनज़लना इलैका ज़िक्रा लितुबय्यिन लिन्नास। ऐं नबी क़ुरान करीम असां तव्हां ते इन करे नाज़िल कयोसीं तव्हां इन जी माण्हुनि जे साम्हूं वज़ाहत करियो। क़ुरान करीम जे इसरार खे, उन जे अहकामात खे, उन जे हिकमतनि खे तव्हां माण्हुनि जे साम्हूं वाज़े करियो, जंहिंखे हदीस चइबो आहे। क़ुरान करीम पाण जे दिल मुबारक ते नाज़िल थिए थो। पाण अल्लाह जो कलाम सहाबा खे ॿुधाइनि था। क़ुरान करीम इजमाल आहे, अल्लाह जो नबी उन जी वज़ाहत कनि था, जंहिंखे हदीस चइबो आहे। क़ुरान ऐं हदीस ॿई दीन जा मजमूआ आहे, लेकिन टी शइ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस आहे। क़ुरान करीम भी हादी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम भी हादी। क़ुरान ऐं हदीस भी हिदायत जो पैगाम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हिदायत जा मंबा। को शख़्स चवे मुंहिंजे लाइ क़ुरान करीम काफ़ी आहे, हदीस जी ज़रूरत न आहे, राह हक़ खां गुमराह थी वेंदी। जेको शख़्स ईअं चवे मुंहिंजे लाइ हदीस काफ़ी आहे, क़ुरान करीम जी ज़रूरत न आहे, सिरात मुस्तक़ीम पाए नथो सघे। को शख़्स ईअं चवे त मुंहिंजे लाइ क़ुरान ऐं हदीस काफ़ी आहिनि, मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़रूरत न आहे, उहो बि हिदायत पाए नथो सघे। चवण जो मक़सदु छा? क़ुरान ऐं हदीस अल्लाह जे तरफ़ खां अहकाम आहे, जिन खे शरीयत चइबो आहे। उहे अहकाम कीअं अदा कबा, उन्हनि जे लाइ नमूनो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस आहे। यानी को शख़्स ईअं चवे तां निमाज़ अदा कंदसि छो त क़ुरान जो हुकुम आहे, हदीस जो हुकुम आहे, लेकिन पंहिंजी मर्ज़ीअ सां निमाज़ क़बूल न थींदी। को शख़्स ईअं चवे ज़कात अदा कंदसि छो त क़ुरान ऐं हदीस में हुकुम आहे, ज़कात अदा कंदो पंहिंजे तरीक़े सां, अल्लाह वटि उहो ज़कात क़बूल न आहे। इन ई करे जो जहिड़े तरीक़े सां अल्लाह पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि शरीयत खे नाज़िल कयो आहे, अल्लाह जे रसूल सम्झायो आहे, इन्हनि ॿिनि शयुनि खे असां ते वाजिब बनायो आहे। अहिड़े तरीक़े सां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी अल्लाह असां ते वाजिब बनाई आहे। इमाम इब्न तैमिया रहमहुल्लाह जिन जो कौल आहे त मन तमस्सक बि किताबिल्लाह लम यतमस्सक बि सुन्नत रसूलिल्लाह। जेको शख़्स इहो चाहींदो सिर्फ़ क़ुरान करीम काफ़ी आहे, रसूलुल्लाह जे तरीक़े खे न अपनाईंदो, हिदायत पाए न सघो। व मन लम यतमस्सक बि सुन्नत रसूलिल्लाह लम यतमस्सक बि किताबिल्लाह। जेको सिर्फ़ अहादीस ते अमल कंदो, नबी साईं जे तरीक़े खे अपनाइणु चाहींदो,
क़ुरान खां रहनुमाई न वठंदो हिदायत पाए न सघो। त अल्लाह तबारक व तआला असां ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी फ़र्ज़ कई आहे। नबी साईं जे बारे में ॿ ॻाल्हियूं आहे। पहिरीं ॻाल्हि शहादतैन आहे, गवाही ॾियणु अल्लाह खां सवा को इलाह न आहे। गवाही ॾियणु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि। इन शहादत सां, इन गवाही सां इंसान कुफ्र जे दायरे खां इस्लाम में दाख़िल थियो। हाणे इस्लाम जा जेके बि अहकामात आहिनि उन वक़्तु उहो सही अदा करे न सघंदो, उन वक़्तु अल्लाह वटि क़बूल न थींदा जेसि ताईं उन्हनि में मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो न अपनाई। अल्लाह तबारक व तआला सूरह अन-निसा जे अंदरि कसम खणी करे फरमायो, फला व रब्बिका, ऐं नबी तुंहिंजे रब जी रुबूबियत जो कसम आहे, ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम, को शख्स मोमिन चवण जो हक़दारी न आहे जेसि ताईं तव्हांखे हर शइ में फ़ैसिल तस्लीम न करे, यानी हर फ़ैसिले में तव्हांखे अॻुवान न मञे, उन वक़्त ताईं उहो मोमिन न आहे। फ़ैसिले जो लफ़्ज़ आम लफ़्ज़ आहे जंहिंखे असां इरादो चवंदा। असां कंहिं ॻाल्हि जे बारे में पुख़्तो इरादो कंदा आहियूं, चवंदा आहियूं असां हिन शइ जे बारे में फ़ैसिलो करे चुका। असांखे ज़िंदगी अता थी आहे, ज़िंदगी में कई मसइला, ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, ख़ुशी कीअं गुज़ारणी आहे, ग़मी कीअं निमटाइणी आहे, औलाद जो छा हक़ आहे, वालिदैन जो छा हक़ आहे, रोज़ी कीअं कमाइणी आहे, रोज़ी किथे ख़र्च करणी आहे, पाड़े वारनि जो छा हक़ आहे, हलाल छा आहे, हराम छा आहे, यानी ॼमण खां वठी करे वफ़ात ताईं इंसान इस्लाम जे दायरे में रहे थो। पैदाइश जे वक़्तु अल्लाह जे नबी दुआ सेखारी आहे, तव्हांजो ॿानो फ़ौत थिए थो, क़ब्र में दाख़िल थियणो आहे, उन वक़्तु बि सुन्नत रसूल मौजूदु आहे। इहा माने आहे त को शख़्स उन वक़्त ताईं मोमिन चवण जो हक़दारी न आहे जेसि ताईं हर ॻाल्हि में तव्हांखे पंहिंजो फ़ैसिल तस्लीम न करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं ॿ शख़्स अचनि था, ॿई ग़ैर मुस्लिम आहे, हिकु यहूदी आहे, ॿियो मुनाफ़िक़ आहे। मुनाफ़िक़ बेज़ाहिर में निमाज़ पढ़ंदा हुआ, माण्हू उनखे मुस्लमान सम्झंदा हुआ। हे ॿई कंहिं ॻाल्हि ते झगड़ो कनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं फ़ैसिलो अचे थो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन यहूदीअ जे हक़ में फ़ैसिलो ॾियनि था। मुनाफ़िक़ उन जे दिलि में ख़्यालु आयो, मुनाफ़िक़ त हो, तंहिं करे दिलि में इहो ख़्यालु आयो त उमर फारूक वञा, उहो यहूदियुनि ते ॾाढो सख़्तु आहे, शायदि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾे। यहूदीअ खे मुतमइन करे थो त अञा उमर फारूक वटि हलूं था, उहो फ़ैसिला वधीक ॼाणे थो। उमर रज़ी अल्लाह अन्हु वटि अचनि था, फ़ैसिलो पेश कनि था। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु ॿिन्ही जी ॻाल्हि ॿुधे थो, अञा फ़ैसिलो करणु चाहे, तेसि ताईं यहूदी चयो त इहो फ़ैसिलो असां अॻु में तव्हांजे रसूल मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कराए चुका आहियूं, उन ई मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु मुनाफ़िक़ां तस्दीक़ कराई, वाक़िअतन ईअं आहे, चवणु लॻो ईअं आहे, लेकिन ऐं उमर तव्हां जेको फ़ैसिलो कंदा मूंखे क़बूल आहे। उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु तलवार खे मियान मां कढी करे उन मुनाफ़िक़ जे कंध खे उॾाईंदे फरमाए थो, हाज़ा क़ज़ाई लिमन लम यक़्ज़ क़ज़ा मुहम्मद, जेको शख़्स मुहम्मद मुस्तफ़ा जो फ़ैसिलो न मञींदो, उमर वटि उनजो फ़ैसिलो इहो आहे। मदीने जे अंदरि अफ़वाह फैलिजी वञे थो, मुनाफ़िक़ जमे थी विया त उमर हिकु मुस्लमान खे क़त्ल कयो आहे, असांखे बदिलो ॾिनो वञे। आका मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
इन मंज़र खे ॾिसी करे ख़ामोश रहनि था, निगाहूं आसमान ॾांहुं खणनि था। अल्लाह जिब्राइल अमीन खे मोकिले थो। अल्लाह पंहिंजी ज़ात जो कसम खणे थो, फला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम। ऐं नबी, तुंहिंजे रब जी किबरियाई जो कसम आहे, जेको तुंहिंजो फ़ैसिलो न मञे अल्लाह उनखे मोमिन मञे ई नथो। हज़रत उमैर बिन साद रज़ी अल्लाह अन्हु नंढी उमिरि जो ॿारु आहे, अञा मस नौजवानी खे पहुची रहियो आहे। हिन जो चाचो जल्लास बिन सुवैद हिकु मुनाफ़िक शख़्स हो, ज़ाहिर में मुसलमान हो। उमैर बिन साद पंहिंजे चाचे सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मजलिस में ईंदो हो, हदीसूं ॿुधंदो हो। बाज़ औक़ात चाचो मौजूदु न हूंदो हो। हीउ नंढो ॿारु नबी साईं जे मजलिस में वञी करे दीन सिखंदो। हिकु दफ़ा ईअं थियो, चाचो न आहे, उमैर बिन साद रज़ी अल्लाह अन्हु नबी साईं जे मजलिस में वियो, कुझु ॻाल्हियूं ॿुधी करे घर वापसि मोटे थो। चाचे खे अची करे ख़बर ॾिए थो, अॼु अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे ॻाल्हियूं बयानु कयूं। चाचो मुनाफ़िक़ आहे, निफ़ाक़ जो इज़हार कंदे इहे अल्फाज़ चवे थो, लौ काना मा यक़ूलु हाज़र रजुलु, ही मर्द जेकी कुझु चवे थो, जेकॾहिं इहो सभु कुझु सच आहे, न शर्रु मिनल हिमार, त असां गॾनि खां बि बदतर आहे। यानी हुन पंहिंजे निफ़ाक़ जो इज़हार कयो त नबी साईं खे नबी न मञाई, पंहिंजे ॻाल्हि जो इनकार कई। हीउ नंढड़ो ॿारु उमैर बिन साद रज़ी अल्लाह अन्हु हैरान थी वञे थो, सम्झी वञे थो संस चाचो मुनाफ़िक़ आहे। जवाब ॾिए थो, या अम्मे, ऐं चाचा, इन्नका ला अहब्बु इलन नास, तूं मुंहिंजे नज़दीक इंतिहाई पसंदीदा माण्हू आहे, लेकिन लक़द क़ुल्त कलिमतन, अॼु तो हिकु अहिड़ो लफ़्ज़ चयो आहे, लइन कतमतुहा लइन फज़ातुहा, जेकॾहिं उनजी वज़ाहत कंदसि त मुंहिंजी उन में रुसवाई आहे। वलइन कतमतुहा लतुहलिकुनी, पर जेकॾहिं उनखे छुपायां थो त इहो लफ़्ज़ मूंखे हलाक करे छॾी। आउं वञी करे अल्लाह जे रसूल खे ख़बर ॾियां थो, तो छा चयो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं आयो, अर्ज़ करणु लॻो, सॼी ॻाल्हि पेश कयईं। एतिरे में मुनाफ़िक़ अची वियो, सहाबा खे चवणु लॻो, हीउ नंढड़ो मुंहिंजो भाइटियो ग़लति चई रहियो आहे, मूं इहे के अल्फाज़ न आहिनि चया। सहाबी अल्लाह जे रसूल खे अर्ज़ करणु लॻा, अल्लाह जा नबी, जल्ला सही चई रहियो आहे, हीउ नंढड़ो ॿारु आहे, हिन कुझु सम्झो न आहे। उमैर बिन साद चवे थो, मुंहिंजे दिलि खे चोट लॻी, ऐं मस्जिद जे किनारे में वेही करे दिलि जे अंदरि अल्लाह खे अर्ज़ करियां थो, अल्लाहुम्मा सद्दिक़नी इन कुन्तु सादिक़न, ऐं अल्लाह जेकॾहिं आउं सचो आहियां त मूंखे सचो करे ॾेखार। अल्लाह तबारक व तआला उन मासूम जे ॿार जी ॻाल्हि खे ॿुधी करे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत खे इन्हनि अल्फाज़नि में बयानु कयो, वही नाज़िल थिए थी। अल्लाह फरमाए थो, लक़द क़ालू कलिमतल कुफ़्र व कफ़रू बाद इस्लामिहिम, इन्हनि कुफ़्र जो कलमो चयो आहे, इस्लाम आणण खां बाद वरी कुफ़्र जे तरफ़ हलिया। त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले अचण खां बाद कंहिंखे को अख़्तियार न आहे जो पंहिंजी मर्ज़ी हलाए। अॼु असांजे साम्हूं आम इहा ॻाल्हि कई वञिबी आहे, हदीसूं बाद में लिखियूं वेयूं, ख़बर न आहे के सही आहिनि या ग़लति आहिनि, चवंदा उहे आहिनि जिन जी फ़िक़ा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुनिया जे वञण खां बाद 200 साल 300 साल खां बाद 400 साल खां बाद लिखी वई। उहे नबी साईं जे अहादीस ते इनकार कनि था। उन्हनि खे असां इहा ॻाल्हि दावा सां चवंदासीं, जेकॾहिं को शख़्स नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस जो इनकार कंदो, उहो क़ुरान करीम जो बि इनकारी आहे। छाजे करे? असांखे कंहिं ॿुधायो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे? तव्हांखे कीअं ख़बर पई? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन क़ुरान करीम जी सूरत आहे। ॿिनि जहाननि जे सरदार मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़बर नी आहे। जहिड़े तरीक़े सां
क़ुरान करीम नाज़िल थियो, सहाबा लिखंदा रहिया, अहिड़े तरीक़े सां नबी साईं हदीस बयान कंदा हुआ, सहाबा उनखे लिखंदा हुआ। हिकु सहाबी हज़रत अब्दुल्ला पाण जो कातिब आहे, पाण सां सल्लम जेका बि ॻाल्हि कंदा हुआ सहाबी लिखंदो हो। हिकु मर्तबा सहाबा उनखे मशवरो ॾियनि था त नबी साईं बशरुम मिनल बशर, पाण बि इंसाननि वांगुरु इंसान आहिनि, पाण खां ग़लती थी सघे थी, पाण जी हर ॻाल्हि खे न लिखंदो कर, जॾहिं वही नाज़िल थिए उहा शइ लिखंदो कर। सहाबी लिखण खां रुकिजी वियो। पाण ॾिसनि था उहो सहाबी जेको पाण जी हर ॻाल्हि खे लिखंदो हो, नोट कंदो हो, अॼु ख़ामोश आहे। पाण सुवाल कनि था, मालक या अब्दुल्ला, ऐं अब्दुल्ला छा ॻाल्हि आहे, लिखी न पियो। जवाब ॾिए थो, अल्लाह जा नबी तव्हांजे साथियुनि हीअ ॻाल्हि कई आहे। पाण फरमाइनि था, या अब्दुल्ला उक्तुब, ऐं अब्दुल्ला लिखंदो रहा, वल्लज़ी नफ़्स मुहम्मदिन बियदिही, कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, मा यख़रुज मिन्हा इल्ला हक़ुन, ज़बान मुबारक न इशारो कंदे पाण फरमाइनि था, हिन ज़बान खां सवाइ हक़ जे का ॿी ॻाल्हि निकिरंदी न। त जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम नबी साईं जे ज़माने में मुख़्तलिफ़ सहाबा वटि जमे थियो, नबी साईं खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु उनखे किताब जी सूरत में जमे कयो। अहिड़े तरीक़े सां अहादीस मुबारका नबी साईं खां सहाबा ॿुधियो, उन्हनि पाण वटि जमे कयो। उन खां बाद जा माण्हू आया जिन खे मुहद्दिसीन चइबो आहे, ताबईन चइबो आहे, उन्हनि अहादीस खे जमे कयो आहे। जेसि ताईं को शख़्स अहादीस मुबारक खां हिदायत न हासिल कंदो, सिर्फ़ क़ुरान करीम काफ़ी न आहे। कई अहिड़ा मिसाल आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में निमाज़ जो हुकुम फरमायो, अक़ीमुस सलात, निमाज़ क़ाइम करियो। लेकिन सॼे क़ुरान करीम में किथे बि तव्हांखे न मिलंदो निमाज़ कीअं अदा करणी आहे। उहो तरीक़ो ॿिनि जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कयो। सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, निमाज़ ईअं पढ़ो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो थो। क़ुरान करीम नाज़िल थिए थो, रमज़ान जो महीनो आहे, कोलू वशरबू, खाओ ऐं पियो, हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अबयज़ु मिनल ख़ैतिल अस्वद मिनल फज्र, उन वक़्त ताईं खाईंदा ऐं पीअंदा रहो जेसि ताईं कारो धागो अच्छे धागे में तब्दील न थी वञे। क़ुरान करीम जी लस्सी माना इहा, हिकु सहाबी राति जे टाइम पंहिंजे विहाणे जे हेठां हिकु कारो धागो रखे थो, ॿियो अछो धागो रखे थो, सॼी राति बार बार ॾिसंदो रहियो। राति जो को अहिड़ो हिसो न आयो जो कारो धागो अच्छे धागे में तब्दील थी वञे। सुबुह जो टाइम आहे, अल्लाह जे रसूल वटि आयो, अर्ज़ करणु लॻो, अल्लाह जा नबी, अल्लाह हुकुम फरमायो जॾहिं कारो धागो अछो धागो थी वञे तेसि ताईं खाईंदा रहो। सॼी राति गुज़री वई, कारो धागो तब्दील न आहे। पाण मुर्गी पवनि था, पाण सम्झाइनि था, इन खां मुराद राति जो हिसो आहे। जॾहिं राति जो अंधेरो सफ़ेदाई में तब्दील थिए, फजर फुटण लॻे, पोइ तव्हां खाधो ऐं पीतो बंदि कयो। अहिड़ा कई मिसाल आहिनि। क़ुरान करीम चए थो, हुर्रिमत अलैकुमुल मैता, तव्हां ते हर मोल शइ हराम आहे। पाण फरमाइनि था, उहिल्लत लना मैततान, असांजे लाइ ॿ शयूं हलाल कई वयूं, ॿ मोल शयूं हलाल आहिनि, असमक वल जिरात, मच्छी ऐं मकड़, जंहिंमां साबित थियो त क़ुरान ऐं हदीस ॿई लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। जेसि ताईं असां उन्हनि ॿिन्ही ते अमल नबी साईं जे तरीक़े मुताबिक़ न कंदासूं, उन वक़्त ताईं असां हक़ पाए न सघूं। अल्लाह तबारक व तआला इंसान ते बेपनाह एहसान कयो आहे। एहसान एतिरा जो इंसान शुमार बि नथो करे सघे। लातादाद एहसानात खे अल्लाह तबारक व तआला फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जे अल्फाज़नि सां क़ुरान करीम में बयान कयो त जिनो ऐं इंसानो, तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमतनि जो इनकार कंदो। एहसान बेपनाह आहिनि, लेकिन हिकु अहिड़ो एहसान आहे जंहिंखे अल्लाह ताला कसमन बयान कयो आहे। कसम खणी करे
उन नेमत के बयान कयो आहे, एहसान जितलायो आहे। उहो इनाम आहे, उहो एहसान आहे ॿिन जहाननि जो सरदार इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस। अल्लाह फरमाए थो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, तहकीक अल्लाह ताला मोमिननि ते हिकु अज़ीम एहसान कयो, इज़ बास फ़ीहिम रसूलम मिन अनफुसिहिम, जो इन्हनि मज़ा हिकु रसूल मोकिलियाई जेको आम रसूल न आहे। सहाबा चवनि था नबी साईं खां अॻु में जेके बि अंबिया ऐं रसूल आया पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मिसाल ई मौजूदु न हो। जंहिं अरबीअ जे शाइर चयो आहे, मज़ती दुहूरो वमा अतैना बिमिस्लिही वलक़द अता फअजज़ना अन नुज़राइही। नबी साईं खां अॻु में कई कर्न गुज़रिया, कई ज़माना गुज़रिया, पाण जे मिसल का हस्ती न आई। जॾहिं पाण आया त ज़मानो मिसाल ॾियण खां आजिज़ बणिजी। अहिड़ी अज़ीम हस्ती हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु नबी साईं जे साम्हूं आई। पंहिंजे चेहरे मुबारक खे ॾिसी करे हसन बिन साबित ये अल्फाज़ चवे थो, व अहसन मिनका लम तरक़त ऐनिन व अजमल मिनका लम तलिदिन निसाउ। तव्हां खां ज़्यादा सुहिणो कंहिं अखि ॾिठो ई न आहे, तव्हां खां ज़्यादा ख़ूबसूरत कंहिं मां ॼाओ ई न आहे। ख़ुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशाउ। तव्हां ऐबन खां मुबर्रा, नकाइस खां मुसफ़ा, ईअं पाक पैदा कया विया आहियो, गोया के जीअं तव्हां चाहियो अल्लाह तव्हांखे ईअं पैदा बनायो। काइनात जी बेमिसल हस्ती आहे, ॿिन जहाननि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तॾहिं अल्लाह ताला असां ते एहसान जी बिना ते जितलायो आहे। एतिरी अज़ीम हस्ती जंहिंखे ॾिसण वारा ॾिसंदा ई रहिया, अखियूं ढो करे न सघियूं। जिन न ॾिठो दिलि जे अंदरि ख़्वाहिश रखी करे दुनिया खां रवाना थी चुका। कई अहिड़ा मोमिन आया जिन पंहिंजो पाण खे इन तसल्ली ते दुनिया में बाक़ी रखियो त नबी साईं सां जेकॾहिं दुनिया में मुलाक़ात न थी त अहिड़ो अमल करियो जंहिंसां नबी साईं सां मुलाक़ात जन्नत में थी वई। एतिरी अज़ीम हस्ती अल्लाह तबारक व तआला असांजे तरफ़ क़ाइद बना करे मोकिलियो, मुर्शिद बना करे मोकिलियो, रहबर बना करे मोकिलियो। उन जी मौजूदगीअ में, उन जे हुक्म जी मौजूदगीअ में जेकॾहिं असां इमाम कंहिं ॿिए खे मञो, मुर्शिद कंहिं ॿिए खे मञो, तरीक़ो कंहिं ॿिए जो अपनायो त पोइ ॿुधायो इहा नाइंसाफ़ी आहे या न? या अल्लाह जे उन इनाम जी, उन नेमत जी नाशुक्री आहे या न? अल्लाह असां ते किताब नाज़िल कयो, उहो पाकीज़ा किताब जंहिंजे बारे में ख़ुदि अल्लाह फरमाए थो, ला यअतीहिल बातिलु मिन बैनि यदैहि व मिन ख़ल्फ़ी। बातिल न हुन जे अॻियां अची सघे थो, न उन जे पोयां अची सघे थो। अना असां उन किताब खे पुठ जे पोयां छॾे करे पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजो तरीक़ो अपनायूं, यकीनन असां नाकाम वेंदासीं। नबी साईं जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जे साम्हूं हिकु शख़्स आयो, सुवाल करे थो हज तमत्तो जे बारे में। हज जा 3 क़िस्म आहे। हज तमत्तो उन हज खे चइबो आहे जंहिंजे अंदरि उम्रो ऐं हज ॿई अदा कया वञनि ऐं अहराम न लाथो वञे, यानी उम्रो ऐं हज ॿई अदा कया वञनि। सहाबीअ खां सुवाल कयो, सुवाल करण वारे इहो ईअं चयो त छा हज तमत्तो जाइज़ आहे? सहाबी जवाबु ॾिए थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कयो, सहाबा कयो। तॾहिं उन शख़्स चयो त तुंहिंजो पीउ उमर फारूक इनकार करे थो। असल में हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे ख़िलाफ़त जे दौरान इहो कानून जारी कयो, जेको हिकु सियासी कानून हो त हज जे ॾींहंनि में उमिरो न कयो वञे। मक़सदु इहो हो त बाक़ी साल में माण्हू उमिरे जे लाइ अचनि, बैतुल्लाह जो सॼी साल तवाफ़ थींदो रहे, तंहिं करे मने फरमाई। सुवाल करण वारे चयो तुंहिंजो पीउ इनकार करे थो। हाणे सहाबी आहे, हिकु तरफ़ उनजो पीउ आहे, पीउ को मामूली इंसान आहे। जेकॾहिं सहाबी हुजे हा, सिर्फ़ु सहाबी, तॾहिं बि अज़मत एतिरी आहे, सॼी इंसानियत गॾिजी करे उन सहाबी जे मक़ाम खे नथी पहुची सघे। लेकिन सिर्फ़ु सहाबी न आहे, उमर बिन ख़त्ताब उहो ख़लीफ़ा राशिद आहे जंहिंजी ख़िलाफ़त जी तस्दीक़ ॿिन जहाननि जे सरदार मुहम्मदुर रसूलुल्लाह
सल्लम कई आहे। सिर्फ़ ख़लीफ़ो न आहे, उमर फारूक उहा हस्ती हर शख़्स अल्लाह उनखे हिदायत नसीब कई, इस्लाम में दाख़िल थियो। उमर उहा हस्ती आहे जंहिंखे इस्लाम में दाख़िल थियण जे लाइ ॿिनि जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम अल्लाह खां तलब कयो आहे। तंहिं करे उनखे मुराद रसूल चइबो आहे। सिर्फ़ एसिताईं न बल्कि उमर फारूक उहा हस्ती बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, इन्नल क़ुरआन यंज़िलु फ़ी बुयूतिना वलाकिन यंज़िलु अला लिसान उमर। क़ुरान करीम असांजे घर में नाज़िल थिए थो। नबी साईं जी घरवारी आहे, फरमाए थी क़ुरान त असांजे घर में नाज़िल थींदो, लेकिन उमर फारूक जी ज़बान बंदी करे नाज़िल थी। एतिरी अज़ीम हस्ती अल्लाह सहाबी चई रहियो आहे त भला ॿुधाए मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि ॿुधबी या अल्लाह जे रसूल सल्लम जी ॻाल्हि? उहो शख़्स जवाबु ॾियणु लॻो, बल अमरु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बल्कि अल्लाह जे रसूल सल्लम जी ॻाल्हि ॿुध। फरमाई क़द सनहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तहक़ीक़ अल्लाह जे रसूल सल्लम हज तमतो कयो आहे। त सहाबी इहा ॻाल्हि चई करे सम्झाए छॾियो, दीन उन शइ जो नालो आहे जंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम बयान। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजी अज़मत खे बयान कंदे फरमाइनि था, हिकु ख़्वाब पेश कनि था। पाण फरमाइनि था ॿ मलाइका हिकु आसमान जे तरफ़ आहे, ॿ मुंहिंजे भरिसां बीठल आहे। आसमान वारो मलाइक हुकुम करे थो, ज़िन हो बिरजुलिन, हिन हस्तीअ जो हिकु मर्द सां वज़न कर। पाण फरमाइनि था फवज़िन तो फरजा तो, मुंहिंजो वज़न कयो वियो, आउं राजे आयुसि। मलाइक चवणु लॻो हिन हस्तीअ जो 10 मर्दनि सां वज़न कर। पाण फरमाइनि था फवज़िन तो फरजा तो, मुंहिंजो वज़न कयो वियो, हिकु तरफ़ 10 मर्द, ॿिए तरफ़ अकेला नबी साईं। पाण फरमाइनि था आउं राजे आयुसि। मलाइक चवणु लॻो ज़िन हो बे मिआ, हिन हस्तीअ जो वज़न 100 मर्दनि सां कर। पाण फरमाइनि था फवज़िन तो फरजा तो, मुंहिंजो वज़न कयो वियो, आउं भारी आयुसि। मलाइक चवणु लॻो ज़िन हो बे अल्फिन, हिन हस्तीअ जो 1000 मर्दनि सां वज़न कर। पाण फरमाइनि था मुंहिंजो वज़न कयो वियो, फवज़िन तो फरजा तो, आउं भारी आयुसि। मलाइक चवणु लॻो हिन हस्तीअ खे छॾे ॾे, लो वज़न तहू बे उम्मत ही लरजहा, जेकॾहिं सॼी उम्मत सां हिन हस्तीअ जो वज़न कंदे तॾहिं बि पाण भारी। त असां चऊं था जहिड़े तरीक़े सां पाण सल्लम जी ज़ात बेमिसल आहे, काइनात गॾिजी करे उन वज़न खे पहुची नथी सघे, अहिड़े तरीक़े सां पाण सल्लम जी ॻाल्हि बि एतिरी वज़नी आहे। हिकु तरफ़ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लम जो फरमान आहे, ॿी तरफ़ सॼी सारी उम्मत जा फरमान आहिनि। नबी साईं जो फरमान सभ खां भारी आहे। क़ुरान करीम चए थो फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वररसूल, जॾहिं तव्हां कंहिं ॻाल्हि में तनाज़ो करियो, झगड़ो करियो, त पोइ अल्लाह जे रसूल ॾांहुं मोटो। यानी क़ुरान करीम जी आयत पहिरीं इहा ख़बर ॾिए थी त इख़्तिलाफ़ थी सघे थो, झगड़ो थी सघे थो, पर ईअं न आहे। जीअं असांजे साम्हूं हिकु मन घड़त हदीस पेश कई वेंदी आहे त इख़्तिलाफ़ उम्मती रहमतुन, इख़्तिलाफ़ उम्मत जो रहमत आहे, रहमत न आहे। इख़्तिलाफ़ खे हल करण जे लाइ क़ुरान करीम तरीक़ो ॾसियो आहे त जॾहिं तव्हांखे ख़बर न पइजे हक़ छा आहे, बातिल छा आहे, सिरात मुस्तक़ीम छा आहे, सिरात जहीम छा आहे, त पोइ रुद्दू इलल्लाहि वररसूल, अल्लाह उनजे रसूल ॾांहुं मोटो, तव्हांजो इख़्तिलाफ़ ख़तम थी। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में हिकु मक़ाम ते असांखे मुख़ातिब थियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू चई करे, ऐं ईमानदारो। ईमानदार उनखे चइबो आहे जेको पंहिंजे दिलि सां अल्लाह तबारक व तआला खे अकेलो महबूद तस्लीम करे, अल्लाह जी उलूहियत में, अल्लाह जी मुलूकियत में, अल्लाह जी रुबूबियत में न कंहिंखे शरीक बनाए, न कंहिंखे निद बनाए, न कंहिंखे सफ़ारिशी बनाए, न कंहिंखे वसीलो बनाए, अकेले अल्लाह खे पंहिंजो महबूद तस्लीम करे, उन सां गॾोगॾु पंहिंजे दिलि जी बशाशत सां, मोहब्बत सां, दिलि जी गहराइयुनि सां ॿिनि जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जिन जी ज़ात अक़दस सां मोहब्बत बि करे,
पाण जे हुक्म ते अमल करे, पाण जे हुक्म जे अचण खां बाद को इख्तियार बाक़ी न रखे, मोमिन उनखे चइबो। क़ुरान करीम चए थो, ऐं ईमानदारो जिन अल्लाह ते ईमान आंदो आहे, अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आहे, अॻियां छा हुक्म आहे, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, सभ जा सभ गॾिजी करे अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूत बनायो। अल्लाह जी रस्सीअ खां मुराद अल्लाह जो दीन आहे, उहो पैगाम आहे जेको लाए महफूज़ खां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दिल मुबारक ते नाज़िल थिए थो। नबी साईं उन्हीं खे सहाबा जे साम्हूं पेश कनि था, सहाबा उन पैगाम खे उम्मत ते साम्हूं पेश कनि। इहा ई असांजी दावत आहे। असां बि इहो ई चऊं था, असां कंहिं शख़्स खे